अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेट अगड़ आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे अदब जूं वस्पूं। ॾेही तोड़े परॾेही आलमनि अदब जूं वस्पूं पंहिंजे इल्म मुताबिक़ कयूं आहिनि। सो अॼु आउं हिते कुझु आलमनि जूं ॾिनल वस्पूं बयानु कंदुसि। ॾिसूं त हुननि पंहिंजे इल्म आहर अदब खे कीअं बयानु कयो आहे। यूनान जे ॾाहे अफ़लातून मुताबिक़ अदब आहे ई उहो जंहिंमें ख़ुल्क़ ऐं इख़लाक़ तोड़े सचाई ऐं सदाकत जी नशोनुमा थिए। यानी अदब अहिड़ो सर्जो वञे जंहिंजे ज़रिए माशरे जा इख़लाक़ बुलंद थियनि, उन सां गॾोगॾु सचाई ऐं सदाकत जी नशोनुमा पिणु थिए। हिकु अंग्रेज़ अदीब जो चवणु आहे त अदब ज़िंदगी जो तर्जुमान आहे। यानी ज़िंदगी में जेके बि वाक़िया पेश अचनि था उन्हनि जी सही तर्जुमानी सिर्फ़ु अदब में थी सघे थी। मैथ्यू आर्नल्ड चवे थो त अदब ज़िंदगी जी तनक़ीद आहे। तनक़ीद वसीले असां कंहिं शख़्स जे ख़ामियुनि ऐं ख़ूबियुनि या कंहिं शख़्स जे लिखणी जे ख़ामियुनि ऐं ख़ूबियुनि खे निर्वार कंदा आहियूं। हिडसन चवे थो त अदब ॿोली जे ज़रिए ज़िंदगी जो इज़हार आहे। यानी ज़िंदगी सां वाबस्ता जेके बि ॻाल्हियूं आहिनि उहे असां अदब जे ज़रिए निर्वार करे सघूं था, उन्हनि जो इज़हार करे सघूं था। हेगल चवे थो त अदब क़ौमनि जे कमाल ऐं ज़वाल जो आईनो आहे। हाणे असांखे क़ौमनि जे कमाल ऐं ज़वाल जी ख़बर बि अदब मां मिले थी, तारीख़ मां मिले थी। तारीख़ जेको आहे अदब जो हिसो ई आहे। असांखे रूमियुनि जे इन कमाल ऐं ज़वाल, अरब, यूनान, ईरानी, ख़ुदि असांजे जेके सिंधी क़ौम जो कमाल ऐं ज़वाल जेको आहे उनजी सॼी जेका असांखे ख़बर आहे उहा असांखे अदब जे ज़रिए बि मिले थी। छो त तारीख़ में इहे सभई ॻाल्हियूं लिखियूं वेंदियूं आहिनि ऐं तारीख़ जेको आहे उहो अदब जो हिसो आहे। अल्लामा आए काज़ी चवे थो त उहो इल्मु या उहा तहरीर जेका अदब मुताबिक़ ज़ेब ऐं ज़ीनत जे अमल लाइ इशारो करे उनखे अदब चइबो आहे। हाणे हिन मां मतिलबु इहो थियो त हर लिखणी या हर किताबु अदब जे दायरे में नथो अची सघे। छो त खोड़ अहिड़ा किताब हूंदा आहिनि ऐं खोड़ अहिड़ियूं लिखणियूं हूंदियूं आहिनि जेके समाज जे लाइ नुक़सानकार हूंदियूं आहिनि। उन मां समाज खे को बि फ़ाइदो नाहे मिली सघंदो। उन करे अल्लामा साहबु चवे थो त उहा लिखणी जेका ज़ेब ऐं ज़ीनत जे अमल लाइ इशारो करे फ़क़ति उहा ई अदब जे दायरे में अची सघे थी। अलाह ताला ॿोयो चवे थो त अदब उन इज़हार जो नालो आहे जेको कुझु सोचींदड़ समाज जी सोच जी पैदावार आहे। यानी जेको कुझु समाज सोचे थो ऐं उनजी सोची जेका पैदावार आहे उहो जॾहिं लिखणी सूरत में अचे थो त उहो ई जेको आहे अदब में अची वञे थो।